खैबर पख्तूनख्वा के ज़िले बनूअ में ख़ारजी दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सिस के चेकपोस्ट ते हमलो करे 12 जवाननि खे शहीद करे छॾियो। ISPR मूजिब 19 नवंबर 2024 ते ज़िले बनूअ जे इलाइक़े माली खेल में ख़ारजनि पाक फौज ऐं फ्रंटियर कांस्टेबलरी जे गॾियल चेकपोस्ट ते हमलो करण जी कोशिश कई। पाक फौज जे जवाननि दहशतगर्दनि जी पोस्ट में दाख़िल थियण जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो। फायरिंग जी ॾे-वठ में 6 ख़ारजनि खे जहन्नम रवानो करे छॾियो। पाक फौज जे तर्जुमान मूजिब कोशिश नाकाम थियण सबबि ख़ारजनि जी बारूद सां भरियल गाॾी चौकीअ जे भित सां टकराइजी वई। आपघाती धमाके सबबि भित जो हिकु हिसो किरी पियो ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सान पहुतो। जॾहिं त इलाइक़े में सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे ऐं दहशतगर्दनि खे कानून जे कटहरे में बीहारियो वेंदो। ISPR मूजिब आपघाती हमले में 12 बहादुर जवाननि शहादत जो जाम नोश कयो। शहीदनि में सिक्योरिटी फोर्सिस जा 10 ऐं फ्रंटियर कांस्टेबलरी जा 2 जवान शामिल आहिनि। बयान में वधीक चयो आहे त पाकिस्तान जे सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दीअ जे लानत खे ख़तमु करण लाइ पुरज़म आहिनि। असांजे बहादुर जवाननि जूं अहिड़ियूं क़ुर्बानियूं पाक फौज जे अज़म खे वधीक मज़बूत कनि थियूं। वाज़ेह रहे त हीउ हमलो अहिड़े वक़्त ते कयो वियो जॾहिं गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद में नेशनल एपेक्स कमेटीअ जो इजलास थियो, जंहिं में मुल्क जी सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। ॿिए तरफ़ शहीदनि जी जनाज़े निमाज़ बनू छावणीअ में अदा कई वई, जंहिं में कोर कमांडर पेशावर, आला फौजी अमलदारनि ऐं सिविल इंतज़ामिया शिरकत कई।